रखबीर खान, अगर तुझी सपोर्ट न हुजे हा तो इलेक्शन हाराए हुई। हाँ हुकुम कर तो छा घुर्जे? शहनवाज़ खान, आउं माण्हू आहियां कड़क, ॻाल्हि कंदो आहियां बेधड़क। ॿुधो आहे त केतिरी बंदर ऐं अली बंदर ते हज़ारों एकड़ ज़मीन गैराबाद पई आहे। ऐं ॿुधो आहे त सरकार केतिरी बंदर पोर्ट जो कमु ॿीहर शुरू पई कराए। रखबीर खान, फोर्ट ठहे या न ठहे, पर ज़मीन जा कागज़ जल्द तव्हां वटि तोहफ़े तौरु पहुची वेंदा। शहनवाज़ खान, तूं मुंहिंजो दोस्त आहीं, इन करे चवां थो त मुंहिंजे ॻोठ में को बि सरकारी मुलाज़िम न घुरिजे। छा सम्झी? रखबीर खान, सरकारी मुलाज़िमनि खां एॾी नफ़रत छो? सियासत का कमु वठो। शहनवाज़ खान, आउं सियासतदान न आहियां। मूं वटि सिधी गेम हूंदी आहे। मूंखे अॼु बि यादि आहे उहो ॾींहुं जॾहिं हिकु हारी जी फरियाद ते पुलिस असांजे ॻोठ जी पुलिस चौकीअ में मुंहिंजे पीउ खे बंदि करे छॾियो। बंदूक साफ़ कंदे मुंहिंजे पीउ खां फायर थी ऐं हू ज़ख़्मी थी पियो। पर ॻोठ में क़ाइम सरकारी अस्पताल जे डॉक्टर मुंहिंजे पीउ जी हयाती बचाए न सघियो। ऐं उहो स्कूल जेको असांजे ज़ाती ख़र्च ते हलंदो हो, सरकार जे ख़र्च ते न। मुंहिंजे पीउ सफ़ाई न करण तां जॾहिं हिकु हारी जे पुट खे थप्पड़ हईं त हारी जो पुटु हिकु हारी जो पुटु इहो पियो चए त इहो सुठो न आहे वॾेरा। मूंखे वॾे आवाज़ में ॻाल्हाइण वारा हरगिज़ पसंदि न हूंदा आहिनि। जज़्बाती न थियो वॾेरा रखबीर खान, असांजी हुकूमत में बि ईअं ई थींदो। कुझु ॾींहंनि लाइ पोस्टूं थींदियूं, पर सभु अमरदार तव्हांजा सलामी हूंदा। शहनवाज़ खान, आउं माण्हू आहियां कड़क ऐं ॻाल्हि कंदो आहियां बेधड़क। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजे, जेके हथ बादशाही ताईं पहुचाए सघनि था, सम्झी? बस रखबीर खान, ॻाल्हि एतिरी।